अॼु असां हिन वीडियो में फिज़िकल क्वांटिटीज़ जे बारे में पढ़ंदासीं। फिज़िकल क्वांटिटीज़ मां मुराद अहिड़ियूं क्वांटिटीज़ अहिड़ा मिक़दार जिन खे असां मेजर करे सघूं, मापे सघूं। फॉर एग्ज़ाम्पल हिकु बॉल आहे जंहिंजो वज़न तक़रीबन 1 किलोग्राम आहे, जेको मुफ़ासिलो तय करे थो 1 किलोमीटर जो 50 मिनट्स में। जेकॾहिं असां गौर कयूं त हिन में फिज़िकल क्वांटिटीज़ कहिड़ियूं आहिनि जिन खे असां मेजर था करे सघूं। 1 किलोग्राम फिज़िकल क्वांटिटी आहे, 1 किलोमीटर फिज़िकल क्वांटिटी आहे, 50 मिनट्स भी फिज़िकल क्वांटिटी आहे जिन खे असां मेजर करे सघूं था। जेकॾहिं असां कॉमन मेजरमेंट्स जी ॻाल्हि कयूं त कॉमन मेजरमेंट्स में मास जे लाइ केतिरा ई स्केल्स आहिनि, केतिरनि ई फिज़िकल क्वांटिटीज़ जे लाइ केतिरा ई स्केल्स मौजूदु आहिनि। जीअं त मास जे लाइ ग्राम, किलोग्राम, मिलीग्राम, पाउंड ऐं ॿिया स्केल्स मौजूदु आहिनि। टाइम जे लाइ सेकेंड, मिनट, आवर, लेंथ जे लाइ मीटर, किलोमीटर, मिलीमीटर, नैनोमीटर, इंचिस ऐं माइल्स ऐं ॿिया केतिरा ई यूनिट्स मौजूदु आहिनि, स्केल्स मौजूदु आहिनि। पर हर फिज़िकल क्वांटिटी जे लाइ हिकु स्केल, हिकु यूनिट अहिड़ो ठाहियो वियो जेको सॼी वर्ल्ड में, सॼी दुनिया में लागू कयो वञे, सॼी दुनिया में उनखे इस्तेमालु कयो वञे, जंहिंखे SI यूनिट्स चयो वेंदो आहे। ऐं उन सिस्टम खे असां SI सिस्टम चवंदा आहियूं। SI सिस्टम जे तौर ते मास जे लाइ किलोग्राम, टाइम जे लाइ सेकेंड ऐं लेंथ जे लाइ मीटर यूनिट इस्तेमालु कयो वियो। फिज़िकल क्वांटिटीज़ खे असां ॿिनि क्वांटिटीज़ में विराए सघूं था। मतलब त हिकु क्वांटिटी बेस या फंडामेंटल क्वांटिटी ऐं ॿी आहे ड्राइव्ड क्वांटिटीज़। हाणे असां बेस या फंडामेंटल क्वांटिटीज़ जे बारे में पढ़ंदासीं त उन में कहिड़ियूं कहिड़ियूं क्वांटिटीज़ आहिनि जेके बुनियादी आहिनि, मीन्स त उन्हनि जहिड़ियूं ॿियूं क्वांटिटीज़ न आहिनि या उहे इंडिपेंडेंट आहिनि। पहिरीं आहे मास, ॿी आहे लेंथ, टी आहे टाइम, चौथी आहे इलेक्ट्रिक करंट, पंजी आहे टेम्परेचर, छहीं आहे अमाउंट ऑफ सब्सटेंस, सतीं आहे ल्यूमिनस इंटेंसिटी। मास जे लाइ किलोग्राम, kg, लेंथ जे लाइ मीटर, m, टाइम जे लाइ सेकेंड, s, इलेक्ट्रिक करंट जे लाइ एम्पेयर, टेम्परेचर जे लाइ केल्विन, अमाउंट ऑफ सब्सटेंस जे लाइ मोल, ल्यूमिनस इंटेंसिटी जे लाइ कैंडेला, CD। हाणे असां जेकॾहिं ड्राइव क्वांटिटीज़ जी ॻाल्हि कयूं त उहे ड्राइव थियल आहिनि, मीन्स त अहिड़ियूं क्वांटिटीज़ जेके ड्राइव कयूं वञनि फंडामेंटल क्वांटिटीज़ मां, बेस फिज़िकल क्वांटिटीज़ मां। मिसाल तौर वेलोसिटी जीअं आहे जेका डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहे। डिस्प्लेसमेंट में मतिलब त लेंथ ऐं अपॉन टाइम, मीन्स त इहे बेस क्वांटिटीज़ मां ठहियल आहिनि। जीअं त एक्सीलरेशन आहे उहा ठहियल आहे वेलोसिटी अपॉन टाइम ऐं ड्राइव थियल आहिनि। जीअं त फोर्स आहे उहा ठहियल आहे मास इंटू एक्सीलरेशन ऐं फंडामेंटल फिज़िकल क्वांटिटीज़ मां ड्राइव कयूं वियूं आहिनि।